शुमारियात खाते मुल्क में खंड जी क़ीमतनि बाबति नवां अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। जंहिं मूजिबि मुल्क में खंड जी क़ीमत वधीक वधी वई आहे ऐं फी किलो खंड 200 रुपयनि ताईं पहुची वई आहे। शुमारियात खाते मूजिबि कराची, इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में खंड 200 रुपया फी किलो में विकिरो थी रही आहे। शुमारियात खाते जो चवणु आहे त मुल्क में खंड जी सरासरी क़ीमत 188 रुपया 44 पैसा फी किलो ताईं पहुची वई आहे, जॾहिं त हिकु हफ़्ते दौरान सरासरी क़ीमत 3 रुपया 52 पैसा फी किलो इज़ाफ़ो थियो। गुज़िरियल हफ़्ते इहा क़ीमत 184 रुपया 92 पैसा फी किलो हुई। शुमारियात खाते मूजिबि गुज़िरियल साल खंड जी सरासरी क़ीमत 145 रुपया 88 पैसा फी किलो हुई। ॿिए पासे वफ़ाक़ी हुकूमत 5 लख मैट्रिक टन खंड जी दरामद जो बाज़ाब्ता अमल शुरू करे छॾियो आहे। ट्रेडिंग कारपोरेशन ऑफ पाकिस्तान 3 लख टन खंड जी दरामद लाइ पहिरियों टेंडर जारी करे छॾियो आहे ऐं आलमी सप्लाइज़ एंड मैन्युफैक्चरर्स खां 18 जुलाई ताईं बंद लिफ़ाफ़े में ॻोल्हियूं तलब कयूं वियूं आहिनि। इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त खंड जी फी किलो क़ीमत 200 रुपयनि खां बि वधी सघे थी। असां हिकु भेरो ॿियो ॿुधाईंदा आहियूं त शुमारियात खाते मुल्क में खंड जी क़ीमतनि बाबति नवां अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। खंड जी फी किलो क़ीमत 200 रुपयनि ताईं पहुची वई आहे ऐं वधीक महांगाई जो इम्कान पिणु ॿुधायो पियो वञे।